मुझे मुर्शिदन जा कदम मुबारक असांजे मुर्शिद मुरब्बी हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन जा कदम मुबारक इन दरगाह गरीबाबाद ते उन्हनि जो ख़िदमत असां पंहिंजे बचपन में सब कुछ अखियुनि सां ॾिठोसीं। ये जेका दरगाह गरीबाबाद जी तामीरात आहे भित जी हिकिड़ी हिकिड़ी सिर उन जी गवाही ॾींदी। उन जी ख़िदमत जे हवाले सां पंहिंजे पीर सां पंहिंजे मुर्शिद हादी सां साईं सोना साईं जी मोहब्बत एॾो अज़ीम घड़ियूं एॾो अज़ीम वक़्तु गुज़रियो। मुंहिंजा मुर्शिद मुरब्बी साईं सजण साईं जन हिते तशरीफ़ फरमा थिया, हिते ईंदा हुया, असांजी अखियूं ॾिसंदियूं हुयूं बचपन में। ऐं असां जेको कुझु पिरायो आहे जीअं मुंहिंजे साईं मुंहिंजा नाना साईं साईं पीर मिठा उन्हनि मुंहिंजो हिस्सो मुबारक रखियो दीदे दिल जी। अॼु मां दीदे दिल आहियां त पंहिंजे मुर्शिदनि जे सदके आहियां। बेहद प्यार थो मिले जमायत खां। ही निस्बत आहे हिन दरगाह जी सभ खां अज़ीम निस्बत मुंहिंजी अम्मा साइण अम्मा बीबी साइण जी ऐं साईं पीर मिठा जी नंढी न्याणी। शायद दुनिया ते एतिरो बहितरीन मोहब्बतनि जो मेल पर बीबी साहब जो उर्स इहा अज़ीम ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे जो हिते सभु बुज़ुर्ग साईं पीर मिठा सां वाबस्ता सभु अचनि था ऐं मोहब्बत सां अचनि था, सिक सां अचनि था। ऐं सिर्फ़ु उन्हनि खे ॿुधायो वियो त हिते उर्स मुबारक रखियो वियो आहे ऐं पाण सभु तशरीफ़ फरमा थिया, सभु हिते आया। असांजी दिलि एॾी बाग बहार थी वई आहे, उन्हनि जो सदको आहे मुंहिंजी अम्मा साइण जो। हिन सॼी जमायत जे मथां एॾियूं दुआऊं आहिनि जो उहा मूंखे ख़बर आहे, मुंहिंजे अलाह खे ख़बर। ऐं असां पंहिंजे सॼी ज़िंदगी में इहो सॼो ॿुधंदा रहियासीं। जेकॾहिं मुंहिंजी अम्मा साइण जो दुनिया ते अज़ीम एहसान जेको मुंहिंजी अम्मा साइण जो मुंहिंजे मथां आहे, मां हे अर्ज़ु थो कयां तव्हांखे गौर सां ॿुधिजो। उन्हनि जो जेकॾहिं अज़ीम एहसान आहे त मूंखे मुंहिंजो मुर्शिद मुरब्बी मिलायो। मुंहिंजी अम्मा साइण जेको मूंखे ॿुधायो महबूब खुदा साईं सोना साईं रहमतुल्लाह अलैह जो रस्तो ॿुधायो ऐं उन्हनि ॿुधायो त तव्हां इन्हनि जा बैत थींदो त तव्हां कुझु मंज़िल माणे सघंदो। ॿी हिकिड़ी सीक्रेट न आहे पर मां खे ॻाल्हि ॿुधायां। उन्हनि जेका हिदायत कई आहे मां सम्झां थो शायदि मूंखां कोताही नाफ़रमानी ज़रूरु थी आहे। मूंखे मुंहिंजी अम्मा साइण चयो सॼी ज़िंदगी पंहिंजे मुर्शिद जे पेरनि जी खाक खां बि वधीक बंदि करे सघंदो। मां अमल न करे सघियो आहियां। मता मुंहिंजो अम्मा साइण जो रूह नाराज़ हुजे, मूंखां कोताही थींदी हूंदी, बेअदबी थी, पर अल्हम्दुलिल्लाह बस एतिरो करे सघियो आहियां पंहिंजे दोस्तनि खे जेके मूंसां प्यार कंदा आहिनि उन्हनि खे हक़ीक़त वारो चहिरो मां ज़रूरु ॿुधाईंदो आहियां। मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि सम्झंदा आहिनि, भली उहे मुंहिंजे मुर्शिद जा मुरब्बी जा जेकॾहिं बैत न बि आहिनि त अल्हम्दुलिल्लाह इहो ज़रूरु थियो आहे त हर वक़्त में फ़िक्र जो माण्हू हिन दुनिया में जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि सभिनी तस्लीम कयो आहे जेकॾहिं को वक़्त जो गौर से कुतुब को रब्बानी आहे त मुंहिंजो मुर्शिद सजण सां। सुभान अल्लाह।
इनमें को शक कोन्हे। मुझी दिल चवे थी त मां तव्हांखे वॾे वाक़े सां ॿुधायां, वॾियूं रड़ियूं करे ॿुधायां। भई ये सब हकीकत आहे, इहो सभु कुझु हकीकत आहे, मां वॾे वाक़े सां ॿुधायां। दुनिया में मुझे मुर्शिद जहिड़ो ॿियो को बि कोन्हे। भली सॼी दुनिया घुमो, मां बि दुनिया ॾिठी आहे, आज दुनिया घुमियो आहियां। मुंहिंजे मुर्शिद मुलबी जहिड़ो तव्हांखे दुनिया में न मिलंदो। मुजद्दिद दौरा हिन दौर जी तक़ाज़ा मुताबिक़ एतिरी तजदीद जेका कई वई आहे, अल्हम्दुलिल्लाह वॾा गुमराह थियण जा आदेश आहिनि असांजे दोस्तनि खे। पर जॾहिं वेही पंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, उन्हनि जो फ़िक्र ॿुधाईंदा आहियूं ऐं उन्हनि जी ॻाल्हि कंदा